दादू जी अदालत उमिर बाप चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़तल केस में ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी। दादूजी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज नदीम बदर काज़ी जी अदालत में उमिर बाप चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़तल केस जी ॿिनि जवाबदारनि सिकंदर ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे ज़मानत रद्द कई। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमिर बाप चांडियो चयो त अदालत इंसाफ़ कंदी, जवाबदारनि जी ज़मानत रद्द कई आहे। हुन चयो त अदालत मां इंसाफ़ लाइ पुरुमीद आहियूं, पर इंसाफ़ में देर थी आहे। 5 साल हली रहियो आहे, पर 3 घर भातियुनि जो क़तल केस अॻिते नथो वधे। हुन चयो त संदसि ख़ानदान जा भाती मायूसी जो इज़हार कंदा आहिनि त असांजा 3 क़तल थिया आहिनि, पर खेनि इंसाफ़ नथो मिले। हुन चयो त सरदारनि केस जे ट्रायल खे हाई कोर्ट में चैलेंज कयो आहे, जंहिंजे करे केस जो ट्रायल न पियो हले। उमेर बाप चांडियो जो चवणु हो त इंसाफ़ मिलण में देर थी आहे, पर खेसि अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। हूअ इंसाफ़ ख़ातिर अदालतुनि जा चकर काटे रही आहे। हर को चवे पियो त अवां अदालत वञी वक़्तु ज़ाया कयो पिया। इंशाअल्लाह जल्द जवाबदारनि खे फाही ते पहुचाए वेंदो। सिकंदर चांडियो ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जेको रूपोश हुयो, उन्हनि दरख़्वास्त ॾिनी हिन अदालत में त हुननि खे ज़मानत ॾिनी वञे, पर जज साहब इंसाफ़ कंदे ऐं इहो ई फ़ैसिलो ॾिनो अल्हम्दुलिल्लाह त ॿिन्हिनि जी ज़मानत रद्द कई थी वञे। हुननि खे ज़मानत जेको आहे जेल कस्टडी में आहिनि ऑलरेडी, पर हुननि जी ज़मानत जेका आहे उहा कंफर्म न कई वई आहे। अॻिते बि पूरी उमेद आहियूं हिन अदालत मां, ऐं असां ज़ाहिर आहे इंसाफ़ जी उमेद रखी करे 5 साल आहे हलूं पिया था। इहो आहे त इंसाफ़ में ताख़ीर थिए थी पई। ही त बेल एप्लीकेशन्स आहिनि, पर असांजो ट्रायल जेका आहे उहा मेन शइ ट्रायल हूंदो आहे। ट्रायल असांजो अञा ताईं जेको आहे प्रोसीड नथो थिए पियो। हुनजी वजह इहा आहे त जेको आहे सो हुते हाई कोर्ट मां सरदारनि जेका दरख़्वास्त ॾिनी, हुनजे करे असांजो ट्रायल उते स्टे थियल आहे। जज साहिबान खे बि इहा गुज़ारिश कंदमि त मां हिकु विक्टिम आहियां, हिकु यतीम न्याणी आहियां। हिते रमज़ान आहे, पोइ बि आउं अचां थी पई इंसाफ़ जे लाइ, त मूंखे हिते पंहिंजे मुल्क में इंसाफ़ मिली वेंदो ऐं मूंखे जेको आहे सो मायूस न कयो वेंदो। रुकावटूं आहिनि ऐं फैमिली जे तरफ़ खां बि चयो वेंदो आहे, कॾहिं कॾहिं मायूसी जो इज़हार कयो वेंदो आहे त असांखे इंसाफ़ नथो मिले, ऐं हुननि जो हक़ बि आहे मायूस थियणु। 3 मर्डर आहिनि ऐं 3 मर्डर्स में अॼु ॾींहं ते असांखे इंसाफ़ न मिली सघियो आहे, पर पोइ बि असां पुरुमीद आहियूं, छो त अॼु जेको फ़ैसिलो आयो आहे ऐं जेके बि फ़ैसिला आया आहिनि असांजे हक़ में तव्हां ॾिठा आहिनि। सो इंशाअल्लाह ईअं ई पुरुमीद आहियूं त जागीरदारनि ऐं सरदारनि खे जल्द अज़ जल्द फाही जे फंदे ते ॾिसंदासीं।